ईंदड़ महीने भारत में शेड्यूल आईसीसी वनडे वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां 15 स्क्वाड सां गॾु 3 इज़ाफ़ी रांदीगरनि जो ऐलान कयो वियो आहे। पर हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त एशिया कप में नाक़िस कारकर्दगीअ सबबि फाइनल जी ड्रोड़ खां ॿाहिरि थींदड़ टीम में सिर्फ़ हिकु तब्दीली कई वई आहे ऐं इंजरीअ जो शिकार नसीम शाह जी जाइ ते 1 साल खां क़ौमी टीम मां ॿाहिरि रहंदड़ फास्ट बॉलर हसन अली खे शामिल कयो वियो आहे। नसीम शाह इंजरी सबबि वर्ल्ड कप स्क्वाड में जाइ नाहे ठाहे सघियो, पर हारिस रऊफ़ जी सिहतयाबी ऐं वापसी सां फास्ट बॉलिंग अटैक कुझु मज़बूत ज़रूर थियो आहे। जॾहिं त स्पिनर शादाब खान ऐं फ़खर ज़मान जे फॉर्म ते नज़रूं आलमी कप दौरान बि खुटल रहंदियूं। वर्ल्ड कप स्क्वाड जे ऐलान सां गॾु ई अहिड़ियुनि ख़बरुनि बि दम टोड़े छॾियो आहे जिन में अॻकथियूं कयूं पई वयूं त अॻूणे कप्तान ऐं विकेट कीपर बैटर सरफराज अहमद, स्पिन ऑलराउंडर अमाद वसीम ऐं फास्ट बॉलर मोहम्मद आमिर जी टीम में वापसी थी रही आहे। भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप में बाबर आज़म टीम जी क़यादत कंदो। ॿियनि रांदीगरनि में शादाब खान, नायब कप्तान इमामुल हक, फ़खर ज़मान, अब्दुल्ला शफ़ीक ऐं सऊद शकील शामिल आहिनि। उन खां सवाइ मोहम्मद रिज़वान, विकेट कीपर इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज़, हारिस रऊफ़, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, मोहम्मद वसीम जूनियर ऐं असमा मीर पाकिस्तान स्क्वाड जो हिस्सो आहिनि। जॾहिं त ज़मान खान, मोहम्मद हारिस ऐं अबरार अहमद रिज़र्व रांदीगर तौर टीम सां गॾु भारत वेंदा। टीम जी चूंड खां पोइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मैनेजमेंट कमेटी जे सरबराह चौधरी ज़का अशरफ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टीम चूंडण खां अॻु एशिया कप जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो वियो। इन सिलसिले में 2 गुणा कप्तान मोहम्मद हफ़ीज़ ऐं मिसबाउल हक सहकारी रहिया, जन टीम जी बहितरी ऐं आलमी कप बाबति पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते काराइता मशवरा ॾिना। हुन ॿुधायो त एशिया कप में नाकाम थींदड़ रांदीगरनि जी जाइ ते ॿियनि रांदीगरनि खे शामिल करण जी तजवीज़ साम्हूं आई हुई, जेका मुनासिब बि हुई, पर बाबर आज़म ऐं चीफ सिलेक्टर इंज़ामुल हक जो मौक़िफ़ हो त वधीक तब्दीलियुनि सां टीम जो कॉम्बिनेशन मुतासिर थींदो। जॾहिं त डायरेक्टर क्रिकेट मिकी आथर जी बि इहा ई राय हुई। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे मैनेजमेंट कमेटी जे सरबराह ज़का अशरफ इहो बि चयो आहे त जेकॾहिं आलमी कप में क़ौमी टीम जे नायब कप्तान शादाब खान परफॉर्म न कयो त कप्तान बाबर आज़म खेसि ड्रॉप करे छॾींदो। ज़का अशरफ जो चवणो त आलमी कप लाइ क़ौमी टीम जी सिलेक्शन जे हवाले सां थियल इजलास में कप्तान बाबर आज़म खे तजवीज़ ॾिनी वई हुई त लीग स्पिनर शादाब खान फॉर्म में न आहे, मुनासिब थींदो त खेसि आलमी कप स्क्वाड में न रखियो वञे, पर कप्तान बाबर आज़म ख्वाहिश ज़ाहिर कई त हू शादाब खान खे वर्ल्ड कप में नायब कप्तान तौर टीम में रखणु चाहे थो। ज़का अशरफ मूजिबि बाबर आज़म इन ॻाल्हि जी ख़ातिरी कराई त जेकॾहिं शादाब आलमी कप में परफॉर्म न करे सघियो त खेसि फाइनल 11 मां ड्रॉप कयो वेंदो। 5 अक्टूबर खां भारत में शुरू थींदड़ आलमी कप में पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच में 6 अक्टूबर ते नीदरलैंड ख़िलाफ़ मैदान ते लहंदो। 10 अक्टूबर ते पाकिस्तान जी श्रीलंका सां मैच शेड्यूल आहे, जॾहिं त टूर्नामेंट जो महादंगल यानी पाक भारत मुक़ाबलो 14 अक्टूबर ते अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में थींदो।